अव्वल में आखिर में ला इलाहा, सब ज़बान सचो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दखलल जन्नह। मुझे नबी फरमाया भेज दिया। आसमान चीर जी सके तो जमीन फाटी सके थी, जबल पहाड़ पुरजा पुरजा थी सघन था, पर आमिना जे लाल असांजे मिठी नाले वारे मोहम्मद मुस्तफ़ा जो कौल पूरो नथो थी सघे। मुझे महबूब फरमायो जंहिंजे ज़ुबान ते ला इलाहा, चओ ज़ुबान अल्लाह बाबा, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ज़ुबान सां भी चे तो दिल में भी यकीन तस्त मुझो मतलूब महबूद मसजूद मुश्किल कुशाए को अल्लाह हुआ। मुझे महबूब फरमा दखलल जन्नह यो बेच दिया। सुभान अल्लाह। इंशाअल्लाह असां सब बेचते रहेंगे, ईमान सही नबी से जे मुकाबले में टे जमायत, घणी जमायत हुआ तो घणा टोला 72 फ़िरका, वड्डा जेके टोला हुया नबी से मुकाबले में घणा टे। पहले नंबर ते यहूदी, बे नंबर ते नसारा, टे नंबर ते मुशरिकीन मक्का। यहूदन जो अकीदो हुआ क़ालतिल यहूद उज़ैर इब्नुल्लाह, यहूदी पे चवन उज़ैर अल्लाह जो पुत्र हुआ, माना अल्लाह मोनिक तला। अब पुत्र पी मोनिक तल हूंदा, पुत्र का मोनिक तल हूंदा पी मां। यहूदी पे चवन उज़ैर अल्लाह जो पुत्र हुआ। वक़ालतिन नसारा अल मसीह इब्नुल्लाह, ईसाई पे चवन त ईसा अल्लाह जो पुत्र हुआ, माना अल्लाह मोनिक तला। मुशरिकीन मक्का पे चवन अस्तफ़ल बनाति अलल बनीन, मलाइका अल्लाह जो जरूहन, माना अल्लाह मोनिक तलहन। बाबा पुत्र पी जो जुज़वा आयन, दी भी पी जो जुज़वा। अल्लाह से फरमायो वजअलू लहू मिन इबादिही जुज़आ इन्नल इंसान लकफूरुम मुबीन। पंजियों सिपारो सूरत ज़ुखरफ तो पढ़ा। रब फरमायो जेको मुझे बनल के मां रब जो जुज़ बनाई दो। इन्नल इंसान लकफूरुम मुबीन, बेशक यो इंसान वड्डो काफर पतरो काफर, इन जे कुफ्र में ज़रे जेतिरो भी कोई शक न। अल्लाह से फरमायो कुल हुवल्लाहु अहद, ओ मुझा महबूब तू चओ त अल्लाह अकेलो आ। अहद उनखे चइबो आहे जंहिंजो कोई जुज़ न हुजे। छाखे चइबो आहे? जंहिंजो कोई जुज़ न हुजे। ही मौलवी मौलवियुनि जे कतार में बीहंदो, पीर पीरनि जे कतार में बीहंदो, वॾेरो वॾेरनि जे कतार में बीहंदो, सरदार सरदारनि जे कतार में बीहंदो, गौस गौसनि जे कतार में बीहंदो, साहबी साहबनि जे कतार में बीहंदो, नबी नबीअनि जी कतार में बीहंदो, रसूल रसूलनि जी कतार में बीहंदो, फरिश्तो फरिश्तनि जी कतार में बीहंदो। अल्लाह से फरमायो कुल हुवल्लाहु अहद, ओ मुझा महबूब तू चओ त अल्लाह अकेलो आहे, कंहिंजे कतार में बि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। लम यलिद, रब खे न पुट न थी। असांजे सुहिणे नबी आमिना जे लाल मोहम्मद मुस्तफ़ा के 4 पुट 4 न्याणियूं। सब चो सुभान अल्लाह। हज़रत अली से के 11 पुट 13 न्याणियूं। अल्लाह से फरमायो मूंखे न पुट न थी। वलम यूलद, रब खे न अबो न अम्मा। नबी से जी अबे जो नालो अब्दुल्ला, अम्मक जो नालो अम्मा आमिना। हज़रत अली से जी अबे जो नालो अबू तालिब, अम्मक जो नालो फातिमा बिन्त असद। अल्लाह से फरमायो वलम यकुल लहू कुफुवन अहद।
रब जे बराबर कोई कोने हुआ अकेलो। सुभान अल्लाह। करे गैर कर बुत की पूजा तो काफिर। जो था जाना अज इंशाल्लाह तवज्जो सां वाइज़ ॿुधंदो ऐं हिदायत जी नियत सां त पक्का मुस्लमान थी। बाक़ी हिदायत जी नियत न हूंदव, अमल जी नियत न हूंदी, पोइ पाण ॼाणो रब ॼाणे। तवज्जो सां ॿुधंदो त इंशाल्लाह पक्का मोह इंशाल्लाह कुरान को ॿाहिरि न वञे। करे गैर कर बुत की पूजा तो काफिर। वाणियो जेकर मंदिर में बुत जी पूजा करे त काफिर। ऐं मुसलमान दरगाह ते कब्र जी पूजा करे त पक्को मुसलमान। करे गैर कर बुत की पूजा तो काफिर। वाणियो जेकर मंदिर में पंहिंजी घरवारी खे वठी वञी बुत खे हथ लाए, बुत खे ॿाहूं ॿधे, बुत जो सजदो करे, बुत जे आॾो पास पासे त पक्को काफिर। ऐं मुसलमान दरगाह ते पंहिंजी घरवारी खे वठी वञी कब्र खे हथ लाए, कब्र खे ॿाहूं ॿधे, कब्र जा सजदा करे, कब्र ते वञी पास पासे त पक्को मुसलमान। करे गैर कर बुत की पूजा तो काफिर। बनाए जो बेटा खुदा का तो काफिर। बाबा यहूद नहीं है जो वकालत यहूद उज़ैर इब्नुल्लाह। यहूदन जो उज़ैर अल्लाह जो पुटु आहे त काफिर थी विया। ईसाइन जो त ईसा अल्लाह जो पुटु आहे, काफिर थी विया। मुशरिकीन मक्का जो मलाइका अल्लाह जो धर्मन, काफिर थी विया। ऐं मुसलमान तो चे नबी नूर में नूर अल्लाह। नबी अल्लाह जे नूर में हिकिड़ो नूर आहे। नबी अल्लाह मो निकतल आहे, जीअं पुटु पीउ मो निकतल आहे, नबी से भी अल्लाह मो निकतल आहे। हू काफिर ई पक्को मुसलमान। समझो था या सब प्लास्टिक जा माण्हू वेठा। जंहिंखे सवाल करणो हुजे इंशाअल्लाह मां सवाल जो जवाब ॾींदुसि। ईअं कोन चवंदासीं त चिठी घोटे वञी पियो, इहे ॿिया मोली चवंदा। ऐं मां 1000 किलोमीटर पंधु करे तव्हांखे विराइण जे लाइ न आयो, तव्हांखे सम्झाइण जे लाइ आहियां। पुछी ॾिसो हुसैन खां करे तोसां किरायो ॻाल्हायो, असांखे 50,000 ॾींदे त पोइ ॾींदासीं। 50,000 नक़द ॾे, 50,000 घोर करे। पुछोसि करे पैसा ॾिनासीं असां ॼणिया आहिनि त केतिरा पैसा। 20 साल पढ़िया आहियूं, 20 साल पढ़ायो आहे। असांखे पंहिंजे उस्ताद क़ुरान ॿुधायो आहे, मोहम्मद मुस्तफ़ा जो फरमान ॿुधायो आहे। इंशाअल्लाह जेसिताईं ज़िंदगी रही त मोहम्मद मुस्तफ़ा जो क़ुरान नबी जो फरमान तव्हांखे ॿुधाईंदो। सुभान अल्लाह। हिदायत असांजे हथ में न आहे, हिदायत अल्लाह अल्लाह जे हथ में। ॻाल्हि सही ॿुधाए बि पोइ कंहिंखे केरु नबी साईं पहिरियों वाइज़ था कनि। नबी साईं को मथे कंहिंजो वाइज़ थींदो? नबी साईं को वधीक को हसीन को सुहिणो सीरत में सूरत में आहे? पहिरियों वाइज़ अलाह जो नबी थो करे त माण्हू पथर था हणनि। पोइ मोली जोगी केरु थी वियो? पथर बि पंहिंजा पिया हणनि। अबू लहब पथर हया या कोन आया? असां केरु थींदा? हक़ ॿुधाइबो त पथर लॻंदा, हक़ ॿुधाइबो त गाड़ियूं मिलंदियूं। बनाए जो बेटा खुदा का तो काफिर। के वरी असांजा यार चवनि था अली ख़ुदि अल्लाह हुआ, चवनि था की न? मथे अल्लाह हेठि अली, अली ऐं अल्लाह में कोई फ़र्क़ु कोन्हे को। बाबा अली अल्लाह थियो त सैयद सब अल्लाह जी औलाद, सैयद हज़रत अली साईं जी औलाद आहिनि। हू हिकिड़ो पुटु पिया मञनि त काफ़िर थी विया।
ही चवंदा त अली खुद अल्लाह वा हिकिड़ो सैयद सब अल्लाह जी औलाद ही पक्का मुसलमान जो के आग पर बहर सजदा तो काफिर अबावे ओ चाचा वे तो खोदी कम क्यों न लगी रोजो रखबो ये जी गाल पे जेले तो या तो न लगी वो चले सभिनी के री से न लगी सभी पानी पी गया मानी खा दिया गरम गोश्त बिरयानी खा दिया सभिनी को न लगी हर विनाय से आडो वेठो ही वरी तो जो तो ना बाबा बेद अदब कंदासी तो नसीब थी हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि मल्लु हुयो एकड़े सैयद जो अदब कई मल्लम वलीउल्लाह बणजियो फुज़ैल बिन अयाज़ वक्त जो बदनाम थारे लो एकड़ी रात अदब सां कुरान मजीद ॿुधई उहो फुज़ैल वक्त जो गौस बणजियो सुभान अल्लाह बिशर हाफिज शराबी हो अल्लाह जे नाले जो अदब कई शराब पी सुतो होश में जो आयो पन्ने ते अल्लाह जो नालो लिखल हो उन जो अदब करे अखिन ते रखई रात जो निंड में सुतो पियो हो ख्वाब में नबी से जी ज़ियारत नसीब थियस फरमायो पुट बिशर हाफी तो अल्लाह जे नाले जो अदब कयो रब तो जो नालो शराब जे कतार मां कढी वलियन जे कतार में सुभान अल्लाह जुनैद जमशेद नाचू हो बुधो हम जुनैद जमशेद जी जी देखो जहाज हादसे में शहीद जी नाचू हो फलकार हो अदाकार हो पर ही तबलीग जमात वारा अल्लाह वारा इन्हनि जो अदब एतराम कदे इन्हनि जी गाल ॿुधई ओ जुनैद नाचू जुनैद जमशेद वक्त जो वलीउल्लाह बणजियो पूरी दुनिया में अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी तारीफ़ पियो करे मथे ते पटको चेहरे ते नबी साईं जी सुन्नत अल्लाह जे रस्ते में पियो वञे पंहिंजे घरवारी समेत शहीद सुभान अल्लाह इहो सभु अदब जो नतीजो अदब कंदासीं त फैज़ मिलंदो अदब न कंदासीं त टके जो फ़ाइदो कोन्हे जनी अदब तनी नसीब बेअदब बेनसीब बाअदब बानसीब दुआ कयो अल्लाह असांखे अदब नसीब फरमाए कुरान जो अदब हुजे अल्लाह जे नाले जो अदब हुजे मोहम्मद मुस्तफ़ा जे नाले जो अदब हुजे असांजा केतिरा अहिड़ा बुज़ुर्ग भी गुज़री चुका आहिनि जो नबी से जो नालो मुबारक भी बिना वुज़ूअ जे न खणंदा एॾो अदब झुके आग पर बाहर सजदा तो काफिर वो बाह जा पुजारी बाह जा सजदा कंदा आहिनि त काफ़िर थी विया ऐं मुसलमान कब्र जो सजदो करे काठीअ जो सजदो करे घोड़े जो सजदो करे पीर जे पेरनि ते किरी पवे त पक्को मुसलमान ऐं अॼु असां वारा पीर झलींदा कोन रहंदो पेर मथे खणंदा चङी तरह शाबाश शाबाश तूं साईं अदीब घुरींदा हेठों पेर जी तड़े खे बि चट गाॾीअ जे व्हीलनि खे बि चट बाबा मसलो सम्झो सभिनी खे ख़बर मुर्शिद जे हथरनि खे चुमी ॾिजे जाइज़ आहे उन जे पेशानीअ खे बोसो ॾिजे जाइज़ आहे उन जे कुलनि खे गर्दन मुबारक खे बोसो ॾियो जाइज़ आहे मुर्शिद जो जेतिरो अदब कजे घटि आहे पर झुकी करे मिलण पेरे पई करे मिलण इहो रुकू ऐं सजदे सां मुशाबे इहो नाजाइज़ ऐं हराम या सभिनी खे ख़बर आई पर मुरीदनि खे झलींदा कोन रहंदो पेर मथे खणी ॾींदा त चङी तरह चट तव्हां सिधा त उन्हनि सां सिधा बि तव्हां उन्हनि सां जेके तव्हांखे सही ॻाल्हि ॿुधाए तूं सही न आहे झुके आग पर बाहर सजदा तू काफिर बाबा बाह जा पुजारी बाह जा सजदा कंदा उहे काफ़िर थी विया ऐं मुसलमान माण्हुनि जो सजदो करे क़ब्र जो सजदो करे जाइज़ मां तव्हां खां पुछां थो
मैं गांव खाईंदी आहे त कंधु हेठि कंदी आहे आया न घोड़ो दाणो खाईंदो आहे त कंधु हेठि कंदो आहे शींहुं जंहिं महिल शिकार खाईंदो आहे त कंधु हेठि कंदो आहे पर जंहिं महिल इंसान जो वारो आयो अल्लाह से फरमाओ इंसान मारा पुतो के दिल फुटन जितरा हथ थो जा तू ये पाजी इज्जत वाली गर्दन रोजी जे आडो न झुका रज़ाक जे आडो झुका सुभान अल्लाह आवाज दे ये खराब है एडे वे अचे ना पानी खणी और वे ये बेनती कुरान मजीद बुधो लाजिम तो दे वायदा को भरपूर पानी ही जेकर पैसनि सां ॻाल्हियूं ॿुधाइणियूं हुजनि हा नी करोड़ रुपया जो आहे न ॿुधायो एॾियूं क़ीमती शइ मरण खां बाद असांखे कमी इहे ॻाल्हियूं मरण खां बाद असां चवंदासीं काश में मोलियुनि जी ॻाल्हि ॿुधूं हा सम्झूं हा उन ते अमल कयूं 23 साल अल्लाह जे रसूल इहो वाइदो कयो नबी से फरमा मुंहिंजो मक़सदु इहो आहे त मां मोहम्मद मुस्तफ़ा हिननि अल्लाह जे बाननि खे बाननि जे बंदगी खां परे करे ख़ुदा जे आॾो झुकनि ही बाना मखलूक जे आॾो न झुकनि कंहिंजे आॾो झुकनि नबी साईं जे 23 साल वाइज़ ऐं नसीहत जो मक़सदु इहो हो त माण्हू बंदगी ख़ुदा जी झुके आग पर बहर सजदा तो काफिर कवाकिब में माने करशमा तो काफिर उ सितारनि जा पुजारी सितारनि जा करतब ऐं कारनामा ॿुधाईंदा ऐं मुस्लमान वरी ॿिलनि जा करतब ऐं कारनामा पियो ॿुधाए असांजे कंडियारे में हिकिड़ो मौली साहब मरी वियो आहे हाणे वाइज़ पियो करे ही पाक मजलिस आहे कूड़ हुजे ख़ुदा मूंखे माफ़ न करे हज़ार माण्हू वेठा कहिड़ी ॻाल्हि पियो बयानु करे मुंहिंजे मुर्शिद जी मुरीदाणी हिंदाणी पोइ रोज़ानो साईं वटि कुटीअ जो वटो खणी ईंदी साईं वरी कुटीअ जो वटो पाण कोन खाईंदो हो दरगाह ते बिल्लो हो उन बिल्ले खे खाराईंदो हो हिकु दफ़े हुन हिंदाणी जो पुटु गुम थी वियो ॾाढो पुटु ॻोल्हियईं पर पुटु कोन मिलियसि आई मुंहिंजे मुर्शिद वटि साईं मां मुरीदाणी तव्हांजी हा पुटु गुम थी वियो आहे पुटु ॻोल्हे जो साईं फरमायसि अम्मा तुंहिंजी कुटीअ जो वटो मां कोन खाईंदो आहीं दरगाह वारो बिल्लो खाईंदो अथई वञ बिल्ले ॾे वरी उहा हिंदाणी आई बिल्ले वटि ओ मुंहिंजा बिल्ला साईं अॼु ख़बर पई आहे त कुटीअ जो वटो तूं खाईंदो आहे हाणे या पुटु ॻोल्हे ॾे या कुटीअ जो वटो ॾे पोइ त बिल्ले खे जज़्बो अची वियो हिकिड़ो टप ॾिनई ॿियो टप ॾिनई टियों टप ॾिनई त तेलीअ खां उन हिंदाणी जे पुट खे मच्छीअ सूधो कंजारे में पेश कयईं त जेके बि जलसे में वेठा सभिनी जा नारा लॻी विया हक़ बिल्ला साईं त साईं आहे पर साईं जो बिल्लो बि साईं आहे कवाकिब में माने करशिमा तो काफिर उस सितारनि जा करतब ऐं कारनामा पिया ॿुधाइनि ही बिल्लनि जूं करामतूं ऐं कारनामा पिया ॿुधाइनि साईं त साईं पर साईं जो बिल्लो बि साईं मगर मोमिनों पर कुशादा है रहें पुरिश करे शौक से जिसकी चाहे नबी को जो चाहे खुदा कर दिखाए वलियों का रुतबा नबी से बढ़ाए चवन था 100 से अहद ऐं अहमद में कोई फर्क कोन्हे चवन था या कोन था चवन मीम कढी छॾियो त अहद ऐं अहमद साॻी ॻाल्हि आहे ये वरी चवन था जो अर्श पे मुस्तवी था खुदा होकर वो जमीन पे उतर पड़ा मुस्तफा होकर चवन था जेको अर्श ते खुदा हो वो जमीन ते मुस्तफा जी सूरत में आयो के वरी हीअं था चवन साडा अब्दुल कादिर कादिर है सानू और कादिर थी लोग नहीं चवंदा असांजो अब्दुल कादिर ही कादिर आहे ॿिए कादिर जी असांखे ज़रूरत न आहे नबी को जो चाहे खुदा कर दिखाए वलियों का रुतबा नबी से बढ़ाए
हिकिड़ो मौली साहब मां तकलीफ़ ॿुधम सभिनी जे मोबाइल में हूंदी हज़रत महबूब सुबानी जो धोबी मरी वियो क़ब्र में मुनकर नकीर सुवाल कयसि मर रब्बुक तुंहिंजो रब केरु आहे ते मूंखे रब जी का ख़बर कान्हे मां हज़रत पीराल पीर जो धोबी आहियां वरी फरिश्तनि चयसि वमन नबीयुक तुंहिंजो नबी केरु आहे चई बाबा मूंखे नबीअ जी का ख़बर कान्हे मां हज़रत महबूब सुबानी जा लटा धोंदो आहियां वरी फरिश्तनि चयसि वमा दीनुक तुंहिंजो दीन छा आहे चई बाबा मूंखे दीन धर्म जी काई ख़बर कान अथव मां हज़रत पीराल पीर जो धोबी आहियां इहो बि वाइल ॿुधो अथव तव्हां बसि पोइ लाहियो पटका छाजियूं ॾाढ़ियूं छाजी निमाज़ छाजा रोज़ा छाजा वाइज़ पोइ हिन जी ज़रूरत कान्हे बसि दस्तगीर जो मुरीद हुई जीअं वणई तीअं कर चढ़िया छा हो जा सॼी ज़िंदगी हज़रत महबूब सुबानी जी सोबत में धोबी रहियो ख़ुदा जी बि ख़बर न पियसि अलाह वारा अलाह जो नालो सेखारींदा आहिनि या लटा धोइण सेखारींदा मुंहिंजो ड्राइवर जो हुजे हुनखे पुछा के त रब खे तुंहिंजो रब केरु आहे मूंखे रब जी का ख़बर कान्हे मां साईं जोगी साहिब जो ड्राइवर तव्हां जमायती पुछियोसि सिंधवी वारा बारे जा त तुंहिंजो नबी केरु आहे मूंखे नबीअ जी का ख़बर कान्हे मां जोगी साहिब जो ड्राइवर मोचड़ा हणंदोसीं या न सॼी ज़िंदगी जोगी साहिब ड्राइवरी कई तोखे ख़ुदा जी ख़बर न आहे नबीअ जी ख़बर न आहे दीन जी ख़बर तोखे न आहे अलाए किथों के वाक़िया राहिब खे पुटु कोन पियो थिए नबी सिंह हटायो चईं पुट जी औलाद कान्हे नबी सिंह फरमायो तुंहिंजे लिखे में न आहे वरी अचे पियो रस्ते में नंढड़ो हुसैन साईं मिलियुसि चाचा राहिब ख़ैर त आहे चई ख़ैर छाजो तुंहिंजे नाने वटि वियोसि पुट जी लाइ नाने जवाब ॾेई छॾियो त लिखे में न आहे अलाह बि कोन थो ॾे तुंहिंजे नाने बि मोटाए छॾियो हज़रत हुसैन साईं फरमायुसि लिखे में हुजे हा त अचण जी ज़रूरत कहिड़ी नाने जवाब ॾिनी मां जो वेठो आहियां हिकु पुटु अथई 2 3 4 5 6 7 मुठ भरे करे ॾिनईसि साईं उहे पुट आहिनि किथे नाला छा केॾे विया चईसि तव्हां कोन मञींदो वहाबी असां त सॼी ज़िंदगी 30-40 साल थिया आहिनि क़ुरान हदीस पढ़ंदे पढ़ाईंदे असां त इहो राहिब जो वाक़ियो ॿुधो ई कोन्हे हीउ गुलाम नबी महेसर मरूम वीचारे लाइ किथों आंदो तव्हांजो यकीन उन राहिब जे शेर ते आहे क़ुरान ते यकीन कोन अलाह पुटु न ॾिनो नबीअ न ॾिनो हुसैन कुझु त सम्झो हाणे इंटरनेट जो ज़मानो आहे हाणे त होशियार थियो सुजाग थियो मुफ़्त में पिया था ॿकर पाॾा ऐं गाबा ॾियो पाॾा बि ॾियो गाबा बि ॾियो ईमान बि विकिरो दुआ कयो अल्लाह सम्झा था नबी को जो चाहे खुदा कर दिखाए वलियों का रुतबा नबी से बढ़ाए शहीदों से जा जा के मांगे दुआएं न ईमान बिगड़े न इस्लाम बिगड़े सुभान अल्लाह नहीं मां तव्हां खां पुछां थो वास्तो त अलाह क़ब्र में पक्की सिर इस्तेमाल करण जी इजाज़त आहे पक्की सिर क़ब्र में मेणबत्ती ॿारण जी इजाज़त आहे भली साईं दिलबर साईं खां पुछी ॾिसो ते मुरीदनि घणा हुन साईं सजण साईं खां पुछी ॾिसो अगरबत्ती मेणबत्ती ॾीओ इहा क़ब्र ते ॿारण जी इजाज़त आहे पक्की सिर क़ब्र में इस्तेमाल करण जी इजाज़त आहे हाणे त दिलबर साईं किताब लिखियो आहे तुर्की का सफ़रनामा असां उन्हनि जो नालो अदब सां खणंदा आहियूं असां ॾे ईंदो आहे कंडियारे हिते त चवंदो आहे त वहाबी मुस्लमान कोन्हनि को निकाह बि न पढ़ायो ऐं दिलबर साईं खे इन मसनत ते विहारण वारा देवबंदी हाणे ख़बर आहे भाइरनि जो पाण में इख़्तिलाफ़ थी पियो फतवा मौलाना मंज़ूर अहमद सूमरो दादू वारे हुन चयो त हीउ आलिम आहे हीउ नेक आहे साले आहे तंहिंजे करे गादी जो हक़दार हुयो ॿियो भाउ सो मवाली हो न त उहो पियो चए त मां बि साॻे पीउ जा पुटु ॻाल्हि हक़ीक़त ॿुधायो नी अवाम खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो वरी उते अचो त वरी ॿी ॻाल्हि
तुर्की का सफ़रनामा उनमें साईं दिलबर साईं करम इलाही वाज़े लफ़्ज़ में लिखियो आहे तुर्की खां जो वापसि मोटियुमि उते बुज़ुर्गनि जूं मज़ारूं समेत नबियनि जूं मज़ारूं उते को कुबो कोन्हे एतिरो हथ ॾिनो वसीयत लिखे त मां मरी वञा त मुंहिंजी क़बर ते कुबो न ठाहे बाबा जा वसीयत लिखी त वसीयत न पाण वसीयत कई त मां मरी वञा त मुंहिंजे क़बर ते कुबो न ठाहे ॾियो कची क़बर हुजे बसि मथां पथर पर लाड करण जो हिकिड़ो मौली हो साईं हुसैन शाह जो मुरीद उन वरी चएसि तुंहिंजे पिणनि जी क़बर ते रोज़ो ठहियो पियो पर इहो ठाहे पोइ वसीयत हाणे वीचारा पाण में था हकीकत ग़रीबनि खे रहण जे लाइ झूपड़ी कान्हे का जेके मरी था वञनि उन्हनि जे मथां किरोड़नि जा कुबा सियारे में ग़रीब वटि चादर कान्हे मोबाइल में हिकु दोस्त ॾेखारियो दरगाह जे ॿाहिरां हिकिड़ो वीचारो ग़रीब मिसकीन सीअ में तड़पे पियो ॾके पियो मरे पियो उनखे ढकण जे लाइ चादर न आहे क़बर जे मथां हज़ार चादरूं सही तो चवां या ग़लति जेरनि खे चादर कान्हे मोलनि जे मथां चादरूं लखे चादरूं हज़रत अबू बकर सिद्दीक़ आख़िरी वक़्त में वसीयत थो करे पंहिंजे घरवारे खे थो चए त मां मरी वञा त हीअ जेका मुंहिंजे बदन ते पुरानी चादर पाती पई आहे इहा धोई करे मूंखे कफ़न ॾिजो नए कपिड़े जी मूंखां वधीक ज़िंदहनि खे ज़रूरत आहे बाबा ये टाइल इहो मार्बल ये किरोड़ जो ख़र्चो ग़रीबनि खे ज़रूरत आहे या साईं कलंदर साईं खे ज़रूरत हिननि जॻहियुनि जी ज़रूरत कंहिंखे आहे ग़रीबनि मिसकीननि खे 10,000 20,000 जी चादर साईं जी क़बर ते था रखनि पिया असांजो वज़ीर आला बि इन्हनि चादरुनि कपिड़नि जी हिननि ग़रीबनि ज़िंदहनि खे ज़रूरत आहे या जेके मरी या जेके जन्नत में वञी पहुता उन्हनि खे ज़रूरत आहे उहे त तयारु ई कोन त जन्नत में वञी पहुता केरु सम्झाए अन्नाज़ वाला दीन मुल्क माण्हुनि बादशाहनि जे दीन ते साईं मुराद अली शाह पाण जो अचे साईं कलंदर शहबाज़ जी मज़ार ते चवंदो इहे सभु महिरबानी तुंहिंजी आहे वज़ीर आला तुंहिंजी दुआ सां थियो आहे त पोइ क़ौम केॾे वञे अला मस्जिद में अचे यार रब जो नफ़िल पढ़ी शुक्र अदा करे या अल्लाह ये तुंहिंजी महिरबानी आहे जो तो मूंखे वज़ीर आला कयो आहे वज़ीर आला जो चवंदो त इहा साईं कलंदर साईं जी महिरबानी आहे त आवाम बि ईअं ई चवंदो मां हिन साल उमिरि ते विज़िट वीज़ा अम्मा आमिना साईं जी मज़ार मां तव्हां खां पुछां थो पूरी दुनिया जा बुज़ुर्ग वली गौस कुतुब नबी साईं जी अमर आमिना जो मुक़ाबिलो कंदा अम्मा आमिना साईं जी मज़ार अबवा उते आहे हालांकि उते सख़्ती आहे केरु वञणु नथो केरु वेंदो हुनजो पासपोर्ट ख़तमु कंदा जेल में विझंदा असांजो दोस्त हुया वठी आहे पोइ ओस ताईं न पहुतासीं ही संदुल जेतिरी जाइ हुई बसि पथर पिया आहिनि को निशान कोन इहा आहे अम्मा आमिना साईं सऊदी हुकूमत खे ख़बर आहे त हिननि खे ॿुधाईंदासीं इजाज़त ॾींदासीं त पथर ई खणी मां अम्मा हलीमा जे घर वियुसि जिते नबी साईं बचपन गुज़ारियो अञा त घर ठहियो पियो असांजा ई पाकिस्तानी मुस्लमान त मिटी बि खयूं पिया पत्थर जेके हुते पिया उहे पत्थर पिया था खणनि घर पिया था ठाहिनि शाबाश आहे हिन हुकूमत खे जंहिं सख़्ती कई आहे न त असां अहिड़ा छिता आहियूं जो नबी साईं जे रोज़े मुबारक ते इहे न हुजनि शुर्ता पुलिस वारा त नबी साईं जे रोज़े मुबारक जी ॿियारियूं चटे छॾनि हिननि खे आशिक़े रखो हिन खे चयो त तव्हां मिटी खाओ पत्थर खणी वञो उतां मिटी खणी अचो त इहा मां मिठाई खणी वञो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ मिठाई साईं कलंदर साईं जी दरगाह ते डबल में मिट्टी पई आहे या न या किथों जी मिट्टी आहे जन्नत जी आहे अल्लाह जा बानो ईअं चरियो बि माण्हू न करे रुमाल जी गंढ में घर था खणी अचो सही मिठाई त मिट्टीअ खे मिठाई लिड खे लॾूं पिया चओ असां जेकर हक़ीक़त असांजा ॾिठई ही वलियनि खे मञनि ई कोन्हा तव्हां वलियनि खे पटका पारायो
अलाह जे वलीअ खे इहो मञिणो आहे जो माइन जो राज वठी उते लाॾा चवराजनि, दोल उते वॼराजनि, बेपर्दा औरत क़बर ते अचे उन ते ख़ुदा जी लानत वसंदी आहे या न? उते लाॾा सेहरा दोल दमजर। मुंहिंजो हाणे छा 5 प्रोग्राम हुयो दरगाह भरिसां असां निमाज़ था पढ़ूं, निमाज़ जे टाइम ते बि दोल बंदि न पियो थिए। इहे ख़ुदा जे वलीअनि सां मोहबत करण वारा। शाह पंजो दरगाह आहे उनजे भरिसां ई मस्जिद सुमरान वाइज़ में त दोल ऐं लाॾा बंदि न थिया, पर निमाज़ जे टाइम ते भेण बाक़ी बि भील कोली ऐं वाणा बि हया कंदा आहिनि। मुस्लमान निमाज़ था पढ़नि उन जी इबादत जो टाइम। दरगाह ते जेके वञनि था उन्हनि खे एतिरो बि हया नथो थिए जो भेण मां निमाज़नि जो ख़्यालु कयां। इहे ख़ुदा जे वलीअनि सां मोहबत थी रही। दुआ कयो अल्लाह जा के सम्झ था सम्झ ॾे में सुपरी न त करे में चरे। ईअं न करियो जीअं खीर खट। हिननि वीचारे को सम्झ खसजी वई आहे। जीअं हिकिड़ो वाणियो हुयो हुनजे पुट ते पियो कुतो पेशाब करे ॾिसे पियो अखियुनि सां त भेण हिन जे हथ में का शइ कान्हे। पोइ इबरत हासिल करे न चइबो वाणियो आहे मुंहिंजा भॻवान साईं केॾा तव्हां नरम दिल ऐं महिरबान आहियो जो कुतो थो मुटे हा त कुते खे कुझु न थिए। इन्हनि खे हिदायत कीअं मिलंदी? इबरत नथो हासिल करे त हिन जे हथ में का शइ कान्हे का, कुते खे बि नथो तड़े सघे न। वाड़िया मुंहिंजा भॻवान साईं केॾा तव्हां नरम दिल ऐं महिरबान आहियो जो कुतो थो मुंहं में मुटेव त कुते खे बि कुझु नथा चओ। मुशरिक खां सम्झ ईअं दुआ कयो अल्लाह खे सम्झा था असां दुआ ई करे सघूं। सम्झा यादि रखो मुंहिंजो मक़सदु करणु तनक़ीद न आहे। जेकर इहो मक़सदु हुजे ख़ुदा मूंखे माफ़ न करे। हीउ दर्द मूं दिलि दुखे थी त हीउ मुस्लमान छा पिया तड़पे थी दिलि ते। मुस्लमान रस्तो कहिड़ो वठो? शुक्र कयो जो वीचारो हुसैन आहे जो साल ते मौलवी घुरायो इहो मरी वियो त वरी मौलवी कोन ईंदो। ऐं हेॾे एॾो सफ़र ॾुखियो आहे तव्हांजे ॻुठ में ज़िंदगी में। मां हर साल चवंदो आहियां त ॿीहर न ईंदी वरी वीचारो दावत ॾींदो आहे। ख़ुदा जो ख़ौफ़ थींदो आहे त मथां रब नाराज़ न थी पए त रुॻो तूं भलनि रस्तनि ते वञी थो ऐं हेॾे नथो वञे। ऐं अल्हम्दुलिल्लाह जलसनि जो फ़ाइदो थियो, नतीजो निकितो आहे। केतिरा असांजा वीचारा मुआहिद थी विया, निमाज़ी थी विया, दीनदार बणिजी विया। नबी साईं जी सुन्नत उन्हनि जे चेहरे ते अची वई। वाइज़नि जो फ़ाइदो आहे। मथां तव्हां ईअं सम्झो त हीउ फ़ाइदो को ख़ाली आहे ऐं इंशाअल्लाह हिन जो नतीजो निकिरंदो। बसि अक़ीदो ईमान सही कयो। गुनाहगार हर को आहे हिते जेके वेठा आहियूं केरु आहे जेको चए त मां पाक थो थियां? आलिम हुजे, जाहिल हुजे, निमाज़ी हुजे, बेनिमाज़ी हुजे, ॾाढ़ी वारो हुजे, गैर ॾाढ़ी वारो हुजे, गुनाहगार हर को आहे। इंशाअल्लाह अक़ीदो सही हूंदो नेठि जन्नत में पहुचंदो। इंशाअल्लाह। 199 माण्हू जो कातिल हुयो या न? मिशकात में हदीस है, बुखारी में भी हदीस है। 99 खून कई ईमान हो आयो हिकिड़े बुजुर्ग बच्चे से मां 99 खून कया भला मुंहिंजे लाइ का बख़्शिश आहे? हुयो बुजुर्ग इल्मु हुन वटि कोन हो, साले हुयो, नेकोकार हुयो, तहज्जुद गुज़ार ज़ाकिर बानो हुयो, पर इल्मु कोन हो। इन मां मालूम थियो त मसलो पुछो त आलिम खां पुछो। मसलो कंहिंखां पुछो? मतां कंहिंजी वॾी ॾाढी वॾो पटको ॾिसी उन खां मसलो पुछो। ही जेके मौलवी वाइज़ था कनि इन्हनि खां बि मसलो न पुछंदा कयो। मसलो पुछो उन्हनि खां जेके मुफ़्ती आहिनि। बाबा हर कंहिंजो पंहिंजो शोबो आहे न। तबलीग अलॻि शोबो आहे, तदरीस अलॻि शोबो आहे। हिकिड़ा हाफ़िज़ आहिनि क़ुर पिया पढ़ाइनि, ही हाफ़िज़ आहिनि, ही हाफ़िज़ आहिनि, ही क़ुर पिया पढ़ाइनि। हिननि खां त मसला न पुछिबा। ही मुफ़्ती त न आहिनि, ही सिर्फ़ु क़ुर पिया पढ़ाइनि, के क़ाइदो पिया पढ़ाइनि, के क़ुर पिया पढ़ाइनि, के तजवीद क़िराअत, के वरी तफ़सीर पिया पढ़ाइनि, हदीस पिया पढ़ाइनि, के फ़िक़्ह पिया पढ़ाइनि, के फ़तवा पिया ॾियनि, के वाइज़ पिया कनि, तबलीग पिया कनि। हर कंहिंजो पंहिंजो शोबो आहे। सोनारे खे त कोन चवंदो ई त ॾाटो ठपे ॾे।
सोनारे खे चवंदो छा त कुआरी ठाहे सोनारे खां सोन ठहिराइबो ॾाटो ठपराइणो आहे कुआरी ठहिराइणी आहे त लोहर वटि हू आयो वीचारो गुनाहगार हुन बुज़ुर्ग वटि आयो हुन वटि इल्मु कोन हो चई मां 99 खून कया भला मुंहिंजे लाइ का बख़्शिश आहे हुन बुज़ुर्ग चयसि 99 माण्हुनि खे मारे मूं वटि आयो ई ज़मीन तोखे जाइ न पई ॾे बेईमान तूं अञा जहिड़ो ई ख़ुदा जो कहर तो ते नाज़िल नथो थिए हेॾे मूं वटि आयो ई त जीअं मां बि ख़ुदा जे कहर में अचां 99 माण्हुनि खे मारे वरी तूं भॼी लाइ हदीस में अचे थो नहीं गुनाहगार बाने छा कयो पासे मां छुरो कढियईं दिल में चई त माफ़ी तो हुई कान थी मिले भला हिन जो त कंदो लाइ माफ़ी तो हुई कान थी मिले भला हिन खे छो चइजां जा हेॾो मूंखे ॻाल्हायो हाणे हुनजी ॿोली लाइ 100 खून पूरा कयईं पर अञा हिनखे तड़पई तलब हुई माना किथों माफ़ी जो रस्तो मिली वञे वरी आयो हिकिड़े आलिम वटि हुन आलिम खे चई मां 100 खून कया आहिनि मुंहिंजे लाइ का बख़्शिश आहे हुन आलिम चयसि हा हुनखे इल्मु हुयो हदीस में अचे थो ही सिज ओभर खां उभरंदो आहे शाम जो लहंदो आहे वञी अलाह जे अर्श जे हेठां वरी रब सिज खे हुकुम कंदो आहे जिथों उभरियो ई उथों उभर जॾहिं क़यामत जो ॾींहुं वेझो थींदो अल्लाह ताला सिज खे फरमाईंदो जिथे लथो ई इतो ई उभर ओला खां सिज उभरंदो पोइ जेको काफ़र सो काफ़र जेको फासिक सो फासिक जेको फाजिर सो फाजिर जेको मोमिन सो मोमिन हाणे कजी बि तौबा क़बूल न थींदी इन जे करे का अल्लाह वारे चओ बाज़ आ हर आंच हस्ती बाज़ आ ओ मुंहिंजा बाना मोटिया ओ मुंहिंजा बाना मोटिया अञा सिज ओला खां कोन उभरियो आहे मोटिया घर काफ़िरो गबरो बुत परस्ती बाज़ आ काफ़री कब्रनि जो पुजारी पुतनि जो पुजारी मोटिया अञा सिज ओला खां कोन उभरियो आहे ई दरगही मां दरगहे नो उमेदनी रफ़मा तो मुंहिंजी दरगाह मस्जिद ठही सम्झो सुभाणे सेवक ते वेंदे उते बि ख़र्च लॻंदुई भिटाई ते वेंदे उते बि पैसा ख़र्च ईंदई जाम ॾातार ते वेंदे उते भी पैसा लगंदई नूरानी नूर ते वेंदे उते भी ख़र्च ईंदुई ई तुंहिंजे पाड़े में हर ॻोठ में हर महले में हर कॉलोनी में मां रब जी दरगाह ई दरगहे मां दरगहे नौ में दीनी रफ़मा तो ये मुंहिंजी दरगाह मस्जिद अथव इन मस्जिद में केर बि ना उमेद थी वापस कोन मोटियो आहे सद बार अगर तोबा शिकस्ती बाज़ आ 100 दफ़ा जेकर तू तोबा कई आहे वरी तोबा खे टोड़ियो आहे परवाह नाहे परेशान थियण जी काई ज़रूरत नाहे वरी बि मोटी आहे सिज ओला खां कोन उभरियो आहे मल तक़र्रब मिन्नी शिबरा तक़र्रबत मिन्हु ज़िराआ तूं गिराट वेझो ईंदे मां रब हथ वेझो ईंदोमांइ वमन तक़र्रब मिन्नी ज़िराआ तक़र्रबत मिन्हु ज़िराअइन तूं हथ वेझो ईंदे मां हथ वेझो ईंदोमांइ तूं पधरो करे ईंदे पैदल ईंदे मुंहिंजी रहमत डोड़ी ईंदई तुंहिंजे अचण में देर आहे पर मुंहिंजे राज़ी थियण में देर अल्लाह बि थो सॾे हुन चयसि बाबा अञा सिज ओला खां कोन उभरियो आहे तोबा जो दरवाज़ो खुलियल आहे मायूस न थी सची दिलि सां तोबा कंदे तुंहिंजा गुनाह थोरा रब जो रहम घणो अथई आलिम हुनखे ॼाण हुई हुन चयसि फलाणी जाते वञ या असां वटि केरु मुस्लमान थिए चयोसि बाबा वञ हाल जी छॾ ये शेख अब्दुल्ला हुयो मुस्लमान तो वञ बाबा सखर गोल मस्जिद उते बुज़ुर्ग कारी समाई वञ हमरोट वञ ॿिए शरीर ईअं चवंदा हुआ न हुनखे हिनखे ॾस ॾिनई त वञ फलाणी जाइ ते हिकु अलाह वारो थोराई हुनजे हथ ते बैयत कर ज़िक्र फिक्र वठो सची दिलि सां तौबा ताइब थींदे रब माफ़ करे छॾी हदीस में अचे थो नहीं गुनाहगार बाने खे
जॾहिं माफ़ी जो रस्तो मिलियो त ड्रोग पातई जल्दी पहुचा हाणे निकितो सिंधड़ी मां वञे पियो हाले जी शरीफ़ हैदराबाद में पहुतो ज़िंदगी जो रस्तो टुटी वियो इज़राइल जा टमागिचे में पइजी विया यार जे मथो मौत अची वियो हैदराबाद मां मिसाल थो ॾियां मथां सम्झो त हदीस में लिखियल आहे मिसाल ॾेई थो सम्झायां जे तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अल्लाह जे रहम जा मलाइक बि पहुची विया दोज़ख जा मलाइक बि पहुची विया रहमत जी मलाइकनि चयो ही तौबा जी इरादे सां निकितो आहे हिन जी तौबा क़बूल थियणु घुरिजे हिन खे जन्नत में पहुचाईंदासीं दोज़ख जे मलाइकनि चयो ही 100 माण्हुनि जो क़ातिल आहे हिन जी तौबा कीअं क़बूल थींदी ही दोज़खी आहे हिन खे असां दोज़ख में पहुचाईंदासीं अल्लाह ताला जिब्रील खे हुकुम कयो जिब्रील जी रब जलील वन ज़मीन जी माप कर जेॾे वञे थो ओॾो जी ज़मीन जी बि माप कर जिथो निकितो आहे उतो जे ज़मीन जी बि माप कर हाणे सिंधड़ी मां निकितो आहे केॾे पियो वञे हाले जी शक अलाह वारो हुते हुयो हैदराबाद में पहुतो साहु निकिरी जेकर सिंधड़ी वेझी अथसि त पोइ हिन जी तौबा क़बूल न आहे हिन खे जहन्नम ॾे खणी वञोसि पर जेकर हाले जी शरीफ़ वेझी आहे मिसाल थो ॾियां पोइ अलाह वारे जी ज़मीन वेझी आहे पोइ हिन जी तौबा क़बूल थी वई हिन खे जन्नत में पहुचायोसि हदीस में अचे थो जिब्रील ज़मीन जी माप शुरू कई हीअ ज़मीन वेझी छा हैदराबाद खां सिंधड़ी वारी ज़मीन वेझी उहो परे पर अल्लाह ताला हुन ज़मीन खे हुकुम कयो तूं वेझी वञ सम्झो सुभान अल्लाह तूं सिकोड़जी वञ उहा ज़मीन वेझी वई हिकिड़ी गिराट वेझो थी पई अल्लाह साईं फरमायो हिन जी तौबा क़बूल थी वई हिन खे जन्नत में हिन खे माफ़ी मिली वई असांखे माफ़ी न मिलंदी असां में का क़त्ल कयो आहे जेको 100 माण्हुनि जो क़ातिल आहे पर ईमान त हुजे अक़ीदो त हुजे नी सही हू कफन चोर ॿुधो था नी कफन चोर मिशकात में हदीस में वाक़ियो आहे कफन चोराईंदो हो तव्हांजे इलाइक़े में केरु कफन चोरी करे छॾींदुसि ज़मीन ते छॾींदुसि जहिड़ो इन खां वधीक को ज़ालिम चइबो जेको मुर्दनि जा कफन लाइ सॼी ज़िंदगी कफन चोरी कई आख़िरी वक़्त में हदीस में अचे थो पंहिंजे पुटनि खे चई मां ज़िंदगी में हिकिड़ी बि नेकी कान कई आहे सॼी ज़िंदगी कफन चोरी कयमि हाणे मरण खां बाद मुंहिंजो लाश बाहि में साड़िजो पोइ लाश साड़े जेका रख हुते जेके हंडा थियनि वरी उन्हनि खे पीहिजो पीही अधु छार दरिया में मोड़े छॾिजो अधु चार हवा में उॾाए छॾिजो छो त रब जेकर कादिर थी वियो त ॾाढो अज़ाब कंदो हू ॾाढो आहे महीनो आहे अल्लाहु अकबर बसि लाश साड़े छॾियो न जहिड़ो थिया न हिसाब ॾियां अल्लाह से फरमायो ला उक़सिमु बियौमिल क़ियामह सम्झो सुभान अल्लाह फरमाई मूंखे क़यामत जे ॾींहं जो कसम वला उक़सिमु बिन्नफ्सिल लव्वामा मूंखे नफ्स लव्वामा जो कसम अयहसबुल इंसान अल्लन नजमा इज़ाम इंसान ईअं थो पाए मां मरी वेंदुसि मिटी थी वेंदुसि अल्लाह मुंहिंजे हॾनि खे कीअं गॾु कयो अल्लाह से फरमायो भला कादिरीन हां असां कादिर आहियूं फलयंजुरिल इंसान मिम्मा खुलिक ओ इंसान पंहिंजे असलियत निहार पंहिंजे हक़ीक़त निहार मिम्मा खुलिक तूं छामो पैदा कयो वियो आहे खुलिक मिम्मा इन दाफ़िक अल्लाह से फरमायो तोखे टपंदड़ टप ॾींदड़ पाणीअ मां पैदा कयो वियो आहे बाबा मर्द जो पानी जेको टप ॾींदड़ टप ॾेई करे निकिरे थो मर्द मां अल्लाह से फरमा तोखे पैदा इन किने पाणीअ मां कयो आहे एॾो किनो आहे एॾो ख़राबु आहे हू हिंदू पागली भील कोली वाणियो कुतो खाईंदा सूअर खाईंदा मुल ढोर खाईंदा इहो पाणी खाईंदा माना एॾो त ख़राबु पाणी आहे नी इन ख़राबु पाणी मां सुम्मा ख़लक़ना नुतफ़ता अलक़ सम्झो सुभान अल्लाह इन किने पाणीअ खे रत जो दिग मां बनायो फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़ा वरी रत जे दिग खे गोश्त जो टुकड़ो